अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यिदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहले बैतिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बादो फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल क़दीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु अस्समीउल बसीर। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। बरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरो, अजीज़ दोस्तों, गुज़िरियल जुम्मे ते जेका आयत सगोरी मूं तव्हांजे आॾो तिलावत कई हुई, अॼोके जुम्मे ते बि मूं उहा साॻी आयत सगोरी तव्हांजे आॾो तिलावत कई आहे, जंहिंमें अल्लाह ताला पंहिंजे प्यारे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तमाम वॾे मोजज़े याने मेराज शरीफ़ जो ज़िक्र ख़ैर कयो आहे। अल्लाह तबारक व ताला पंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पंहिंजे ख़ासि कुदरत सां ज़मीन तां रातो रात जिस्म जे हालत में लामकान ताईं घुरायो ऐं पंहिंजे ज़ात जो अल्लाह ताला पंहिंजे हबीब खे दीदार करायो। मथे तमाम तवील अरसो गुज़रियो, हेठि ज़मीन ते तमाम थोरो वक़्तु गुज़रियो।
छो तो मोजज़ो नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो जेको भी आहे वो इंसानी अकुल ताक़त आदत जे खिलाफ आहे। इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के महराज हिकड़े पासे अल्लाह जे तरफ का एजाज हो, इज्जत हुई, शरफ हो, तो बे पासे वरी नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो हो मोजज़ो भी हुयो। रब्बुल आलमीन जल जलालु अमन वालू पांजे प्यारे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के महराज ते घुरायो। उन जो वाक़ियो अल्लाह ताला पांजे लफ्ज़न में पाण बयान फरमायो। तवांजे आडो मां आय सगोरी जी माना अर्ज़ कयां, बुलंद आवाज़ सां दुरूद मुझे हबीब ते पढ़ंदा हलो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सुहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जल जलालु अमन वालू इरशाद फरमायो, सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सल्लज़ी बारकना हौलहू लिनुरियहू मिन आयातिना इन्नहू हुवस समीउल बसीर। अल्लाह ताला फरमायो, पाक आज़ात अल्लाह जी जै सैर करायो पांजे खास बाने खे रात जे हिस्से में। सैर जी शुरुआत हरम पाक वारी बैतुल्लाह शरीफ वारी मस्जिद खां थी आ ऐं इंतिहा इलल मस्जिद अल अक्सा, अक्सा मस्जिद ताईं थी आ। अल्लज़ी उहा अक्सा मस्जिद बारकना हौलहू जंहिंजे चौधारी रब पाक फरमाए तो मूं बरकतूं रखियूं आहिनि। छो हबीब खे मेराज कराई? अल्लाह ताला फरमाए तो लिनुरियहू मिन आयातिना, मुझे महबूब करीम के मां अल्लाह पाक मेराज इन्हीअ जे लाइ करायो त मां मिठे महबूब के पंहिंजे कुदरत जूं निशानियूं ॾेखारियां। इन्नहू हुवस समीउल बसीर, बेशक उहा ज़ात ॿुधंदड़ भी आ, ॾिसंदड़ भी आ। जंहिं अल्लाह पाक खे ॾिठो ॿुधंदड़ आ, जंहिं अल्लाह पाक खे ॾिठो सो बसीर आ, जंहिं अल्लाह ताला जे ज़ात बाबरका जो कलाम ॿुधो सो समीउ आ। तफ़सीरन ईअं भी लिखियो आहे त इन्नहू हुवस समीउल बसीर जी सिफ़त अल्लाह पाक जी भी आ, पर हिन आयत करीमा में मुंहिंजे मिठे महबूब मुहम्मद करीम जी सिफ़त आ। पंहिंजे कुदरत जे निशाननि ॾेखारण जे लाइ अल्लाह ताला पंहिंजे हबीब खे सैर करायो। हाणे अल्लाह पाक पंहिंजे हबीब सां गॾु आहे, तव्हां असां सां गॾु आहे, सभु कंहिं सां गॾु आहे, हबीब सां भी गॾु आहे। अल्लाह ताला पंहिंजे हबीब खां धार कोन्हे, पंहिंजी ज़ात जो दीदार ज़मीन ते भी कराए त रब करीम क़ादिर आहे। पर अल्लाह ताला फरमाए थो रुगो मूंखे पंहिंजो दीदार कराइणो कोन आहे। जन्नत मथे आ, जहन्नम मथे आ, हूरूं मथे आहिनि, अल्लाह जो अर्श मथे आ, सिदरतुल मुंतहा मथे आ, बैतुल मामूर मलाइकन जो काबो मथे आ। कई कुदरत जा निशान हिन जहान खां कई हिस्सा किरोड़े दर्जा मथे जहान अल्लाह ताला फरमाए तो मुझो हबीब बिनी जहानन जो सरदार आ। वो हिन जहान खे त ॾिठई पर मथे अची पंहिंजो हू जहान भी ॾिसी वञे। रुगो हिते हुजे ही जहान ॾिसे। अल्लाह ताला फरमाए तो तू जहानन बिनी जो सरदार आ। चरी बिनी जहानन जो सरदार आ, हिते त घुमी फिरी जहान ॾिठो थी पर मथे भी आ कुदरत जा निशान ॾिस। हिन जहान जूं निशानियूं भी तोखे ॾेखारियूं वयूं आहिनि, तो हुन जहान जूं भी निशानियूं तोखे ॾेखारे छॾींदासूं। अल्लाह ताला पंहिंजे हबीब खे मेराज कराए फरमाए तो सुबहान, सुबहान जी माना आहे अल्लाह पाक आ। असां मौजा भा जॾहिं सजदो कंदा आहियूं, रुकू कंदा आहियूं त सजदे रुकू में चवंदा आहियूं सुबहान रब्बी अल अज़ीम, सुबहान रब्बी अल आला। इन जी माना आहे त असांजो अज़ीम रब पाक आ, असांजो रब जेको आला ऐं अफ़ज़ल आहे सो पाक आ। असांजे चवण सां रब पाक कोन थींदो आहे, पर जीअं ग़रीब पेनू कंहिं सखीअ जे दर ते झोली झले चवंदो आहे ओ साईं तूं सखी आ,
तूं ॾातारा, तूं भलारो आ। इन जो मतिलब छा त मूंखे ॾे। असीं बि चऊं था सुबहान रब्बियल आला, सुबहान रब्बियल अज़ीम। इन जी माना आया त मौला तूं त पाक आ, पर पंहिंजे पाकाईअ जे सदके असांखे बि ॾोहनि खां पाक बणाए। सरवरे कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा आहिनि त जेको बानो सुबुह खां शाम ताईं, शाम खां सुबुह ताईं 8 पारनि में 70 दफ़ा सुबहान अल्लाह सुबहान अल्लाह सुबहान अल्लाह चवंदो, रब करीम जी ज़ात उन जे मथां जहन्नम जी बाहि खे हराम करे छॾींदो। लफ़्ज़ सुबहान जी तमामु वॾी बरकत आहे। का बि सुठी ॻाल्हि लॻे, सुहिणी शइ नज़र अचे, सुठे खां भलो को कुदरत जो नज़ारो अखियुनि ते आॾो अचे, वाह वाह न कजे भला कजे सुबहान अल्लाह। उन में अल्लाह राज़ी, अल्लाह जो हबीब राज़ी। सुबहान अल्लाह में जेतिरा लफ़्ज़ हूंदा आहिनि, अल्लाह ताला जल जलालु अमन वालू उन बाने जा जन्नत में ओतिरा दर्जा बुलंद फरमाईंदो आहे। दुरूद शरीफ़ मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़ पढ़ंदा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व अस्हाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। त अल्लाह सही पंहिंजे हबीब खे जॾहिं मेराज करायो त मेराज जे किसे बयान करण खां अॻु में चई सुबहान अल्लज़ी असरा। छो? इन जे लाइ त सुबहान जी माना पाक आहे। ही सफ़र ॾाढो ॾुखियो आहे। हिन ज़मीन खां आसमान ताईं 500 साल जो पंधु आहे। वरी आसमान जी थोल उहा बि 500 साल जेतिरी तुली आहे। वरी पहिरें आसमान जे चोटीअ खां मथे ॿिए आसमान ताईं वरी 500 साल, वरी ॿियो आसमान बि 500 साल जेतिरो थुल्हो। 7 आसमान त 7000 साल जो पंधु आहे। हज़रत आदम खां वठी अॼु ताईं 7000 साल थिया आहिनि। आदम अलैहिस्सलाम खे अॼु ताईं 7000 साल थिया आहिनि। माना आदम खां वठी अॼु ताईं पियो हले, पियो भॼे, पियो घोड़ा डोड़ाए, पियो उठ डोड़ाए, तॾहिं वञी 7 आसमान ते पहुते। पर यतीमनि जो यार अख छिब में पहुची वियो। ऐं ईअं बि कोन्हे को त बसि आसमान को इहे आहे, न। हितां कुझु मुफ़ासिले ते वञिबो त बाहि जो गोलो आहे, हिकिड़ो बाहि जो, उहो अहिड़ो त गरम आहे जो को बि साहदार छा, पर स्टील जेका सख़्त खां सख़्त लोहो आहे, उहो बि उतां जेकॾहिं गुज़र करे त पाणी वांगुरु पिघरी ख़तमु थी वञे। वरी मथे मुजादा कुर्र ज़महरीर आहे, सर्दीअ जो गोलो आहे। उन सर्दीअ जे गोले में को साहदार हली नथो सघे। मुजादा जेकॾहिं साहदार वञे, उनजी रत ॼमी वेंदी, दिलि जो दौरो ॼमी वेंदो। जे थधि लॻंदी आहे कंहिंखे, माण्हू बंदि थी वेंदो आहे, उतां उबूर नथो करे सघे। पर अल्लाह ताला पंहिंजे हबीब खे बाहि वारे गोले, सर्दी वारे गोले मां ईअं सलामत कढियो, मुजादा जे इब्राहिम अलैहिस्सलाम खे आड़ाह मां ॿाहिरि कढी छॾे। हाणे इहे कम कंहिंजा? चओ अल्लाह जा। इहे कंहिंजी ताक़त आहे? इंसानी अकुल में त ॻाल्हि नथी अचे। कीअं वियो? कीअं वञी सघंदो? ॾाकण बि कान्हे। भला जे मौलवी था चवनि 18 साल त कोई तो अटो त ॿधी कोन वियो, खाधई छा? अल्लाह ताला फरमायो सुबहानल्लज़ी असरा। एतराज़ करण वारा एतराज़ न कर, जंहिं सैर करायो आहे सो रब सुभान आहे। उनखे ताक़त जे बाहि जे गोले मां वठी वञे, जे सर्दीअ जे गोले मां वठी वञे, बिना खाइण पीअण जे पंहिंजे हबीब खे रहाए त मर्दीअ जो मालिक आहे। महबूबन करीमन मेराज जी दावा कान कई, मेराज कराइण जी दावा रब्बुल आलमीन कई आहे त मेराज मूं करायो आहे। जेकॾहिं मां अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात जे ताक़त खे मञो था त मुस्तफ़ा जो मेराज मञणो पवंदो आहे। दुरूद मुंहिंजे साईं ते बुलंद आवाज़ सां। ॿियो दफ़ो हबीबन दे अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना
व मौलाना मुहम्मदिन वालिही व सुहाबिही व बारिक वसल्लिम तस्लीमा। ओ मुझा मिठड़ा भाव अज़ीज़ हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात के रब्बुल आलमीन में राज करायो। ऐ रब पाक फरमायो तो सुभान मां पाक आहियां। मतलब थोरन लफ्ज़न में त रसूलुल्लाह जे मेराज ते इतराज़ न कजो न कजो न कजो। छाजे करे जो मेराज करण वारो मां रब पाक आहियां। जेको पाक आ सो मेराज कराए सघंदो आ। हिकिड़ी ॻाल्हि आहे, ॿी आशिकनि वरी बयानु कई आहे ॻाल्हि त जॾहिं घोट शादी कंदो आहे, कपिड़ा सुठा पाईंदो आहे, सींगार कंदो आहे, घोड़े ते चढ़ंदो आहे, अॻियां पोयां ॼाणी हूंदा आहिनि, अज़ीज़ क़रीब हूंदा आहिनि, पोइ घोट ॾे निहारे ख़ुशीअ में अबो अम्मा भाइर भेनर पुफियूं मामियूं मासूं ॾाॾा अज़ीज़ क़रीब ॾिसी ख़ुशि थी चवंदा आहिनि सुभान अल्लाह असांजो घोट घोड़े चढ़ियो आहे। सभु को चवंदो आहे न सुभान अल्लाह। भला भला कपिड़ा, भली सूरत, भली सुवारी, भली ॼञ, भलो विहांव, सभु कंहिंजे ज़ुबान मां रखंदो सुभान अल्लाह। अॼु अल्लाह पाक पंहिंजे हबीब खे जॾहिं मेराज ते घुरायो आहे त ताहा जो ताज मुस्तफ़ा जे मथे ते आ। मा ज़ाग़ल बसर व मा तग़ा जो सुरमो नबी करीम खे अखियुनि में आ। या अय्युहल मुज़म्मिल या अय्युहल मुद्दसिर जी चादर मोहम्मद करीम जे कुल्हनि मुबारकनि ते आ। हबीबन करीमन खे अल्लाह ताला यासीन वल क़ुरान जा हार विधा। हबीब करीम जी सवारीअ लाइ बुराक आयो। उहो बुराक जंहिंजो चेहरो माण्हूअ जहिड़ो आहे, जंहिंजी पुठी घोड़े जहिड़ी आहे, जंहिंखे अल्लाह ताला नूरानी पर अता फरमाया आहिनि। हिकिड़ी विख ज़मीन ते आहे त ॿी विख हुनजी आसमान ते आहे। ऐं ॼञ में तूं कोन है मां कोन आहियां। मुस्तफ़ा जा ॼाणी जिब्रील आ, मीकाईल आ, इसराफील आ, इज़राईल आ। हिकिड़ो हिकिड़ो मलाइक 70-70 हज़ार मलाइकनि जे फ़ौज सां मुस्तफ़ा जो ॼाणी आ। अॻियां बि मलाइक, पोयां बि मलाइक। तूं असां सेहरा मौलूद चवंदा आहियूं, मलाइक चवनि पिया सलातो अस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। अस्सलातु अस्सलाम अलैका या हबीब अल्लाह। मुझे हबीब जी जमल ॼञ रवानी थी आ। अॼु तोखे आप ख़बर आहे त यतीम मोहम्मद जो बाबो कोन्हे को। अॻे ई गुज़ारे वियो आहे। यतीम मोहम्मद जी अमड़ कान्हे, उहा अॻे ई गुज़ारे वई आहे। यतीम मोहम्मद खे भाई रखेनि। महबूब जा सहाबी बि निंड पिया हनि। हाणे ॼञ खे ॾिसी सुभान अल्लाह केरु चवे। रब्बुल आलमीन फरमाए थो महबूब तूं बुराक ते चढ़ त मां थो चवां सुभानल्लज़ी असरा। हबीबन जी ज़ात बाबरकात जमल बुराक जे मथां सवार आ। रब्बुल आलमीन पंहिंजे पाक ज़ुबान सां फरमाए थो सुभानल्लज़ी असरा। पाक ज़ात बाबरकात जेका सैर थी कराए पंहिंजे महबूब मोहम्मद करीम। दुरूद मुंहिंजे साईं ते बुलंद आवाज़ सां। तव्हांखे इहा ख़बर आहे अल्लाह ताला ही जहान जो निज़ाम जेको ठाहियो आहे, हिन दुनिया जे निज़ाम में किथे राति आहे त किथे ॾींहुं आहे। हाणे पाण जुमे जी नमाज़ पिया पढ़ूं, ज़ोर जो टाइम आहे, पर के अहिड़ा बि मुल्क उभरंदे आहिनि जिथे हिन महिल टे पहरी जी नमाज़ पढ़ंदा हूंदा। अञा ओभर हलियो वञ, उते वरी सिजु लही हूंदो, सांझी पढ़ंदा हूंदा। पर जे हे ओलहंदड़ मुल्कनि ॾे वञ त अञा मंझंदि बि कान थी आहे। अञा अॻिते वञ त हुते सुबुह जो 8-9 बजे वारो टाइम आहे। त सॼे जहान में राति हिकिड़े टाइम ते न हूंदी आहे। किथे राति किथे ॾींहुं हूंदो आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, अल्लाह ताला पंहिंजे हबीब खे राति जो सैर करायो। छाजे लाइ? त सैर महबूब जो थियो हो मके मां। किथां थियो बाबा? ॾाढे जो किथां थियो हो? मके में राति हुई, पर ॿियनि मुल्कनि में राति कान हुई। राति किथे ही बाबा? मके में या मके जे ॿियनि इलाइक़नि सां जेके मिलंदड़ जुलंदड़ हूंदा। बाक़ी ॿियनि मुल्कनि में राति कान, ॿियनि में ॾींहुं हो। राति जो सैर छो थियो? त महबूब मके मां पे वियो। हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात जो हबीब
ज़ाहिरी तरह सादगी सां ज़मीन ते रहंदा हा। नबी करीम अलैहिस्सलाम जे ज़ात बाबरकात सादगी सां गुज़ारींदा हा। कपड़ा सादा, लिबास सादो। नबी पाक अलैहिस्सलाम जी राणी कहाणी सादी हूंदी हुई, पर जॾहिं महबूब पाक खे अल्लाह ताला मेराज ते घुरायो त मन महबूब करीम खे अल्लाह जन्नती लिबास पाराया हा। लिबास सादो न हो, लिबास कहिड़ो हो? जन्नती हो। ऐं जंहिं पासे वञिबो आहे चइबो आहे त जहिड़ो देस तहिड़ो वेस, जहिड़े देस ते वञिबो ओड़ो वेस करे वञिबो। त महबूब करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात खे अल्लाह पाक मथे वठी थो वञे। मलाइकनि खे दीदार कराइणो आहे, हूरुनि खे दीदार कराइणो आहे, गिलमाननि खे दीदार कराइणो आहे, जन्नत जे मखलूक खे दीदार कराइणो आहे, आसमाननि जे मखलूक खे दीदार कराइणो आहे। त जहिड़े देस पे वियो ओड़ो लिबास हबीब पाए पियो वञे। जेकॾहिं महबूब अगई हसीनो जमील आहे, अगई बेमिसाल आहे, वरी ओड़े लिबास में ॾींहं जो वञे हा त को मुस्तफ़ा जो हुस्न बर्दाश्त करे ई को न सघे हा। कंहिंखे ताक़त ई न हुई जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुस्न ऐं जमाल खे बर्दाश्त करे। रब चयो त मुंहिंजा हबीब तूं मके मां सफ़र कर, भली माण्हू सुता पिया हुजनि, ढकीअ में वञ त तोखे को ॾिसी बेहोश बि न थिए, तुंहिंजो दीदार बि थी वञे, तुंहिंजो सैर बि थी वञे। अल्लाह ताला जल जलालु मन वालू इन्ही सबब जे करे नबी करीम अलैहिस्सलाम खे रात जो सैर करायो। सलात मुंहिंजे साईं ते बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। अॻिते लफ़्ज़ सुबहानल्लज़ी असरा बे अब्दिही। सोचण जी ॻाल्हि आहे। जेकॾहिं अल्लाह से फरमाए सुबहानल्लज़ी असरा अब्दहू त बि माना ठही पई वञे। पाक आज़ाद अल्लाह ताला जी जंहिं पंहिंजे बाने खे सैर करायो, पर बे जेका लफ़्ज़ बे जो आहे बे अब्दिही, इन जे लाइ तफ़सीर लिखियो आहे त इहा बे मुसाहिबत जी आहे। बे मुसाहिबत जंहिंखे तव्हां असां सोहबत चऊं, मतिलब छा आहे? हेॾे ॾेहारियो। जेकॾहिं को तमामु वॾो कारखानो आहे, खंड जो कारखानो आहे, कपिड़े जो कारखानो आहे, को बि कारखानो आहे, उन कारखाने जे ॾिसण लाइ तुंहिंजो दोस्त अचे ऐं तोखे चवे अदा सेठ साहब यार ही कारखानो त मूंखे घुमाए, तो लॻायो आहे किरोड़नि रुपयनि जो कारखानो आहे, मां ॾिसां। कारखाने जो मालिक चवे मैनेजर खे, मैनेजर जी साईं हिन खे कारखानो घुमाए अच। हे मुंहिंजो यार आहे कराची खां आयो आहे, हिन खे कारखानो घुमाए। हाणे यार ऐं मैनेजर कारखानो पिया घुमनि, सेठ पंहिंजे घर वेठो आहे। हीअ शइ छा आहे? साईं हे कपिड़ो ठहंदो आहे। हीअ शइ छा आहे? हिते धागो ठहंदो आहे। हीअ शइ छा आहे? हिते ताकिया वेढ़बान। हीअ शइ छा आहे? हिन जॻह ते रंग ईंदो आहे। हीअ शइ कहिड़ी आहे? फलाणी शइ आहे। भला हीअ काथों आंदी अथव? इहा मूंखे ख़बर न आहे। सेठ लाइ काथों आंदी? केतिरनि ॾोकड़नि में वठी आया हो? इहा मूंखे हींअर ख़बर कान्हे, सेठ खे ख़बर आहे। भला ॾे ख़बर हिन जी गारंटी केतिरी आहे? अलाए साईं ख़बर न आहे, सेठ खे ख़बर आहे। बाक़ी कमु हिन जो आहे, वधीक मूंखे ख़बर कान्हे। सेठ खां वञी पुछो। हाणे इहो बि सैर करे कारखानो घुमी आयो। अबा सम्झो था हलाए न? ॿियो वरी मुंहिंजा आदा दोस्त आयोसीं, मूंखे कारखानो घुमाए। सेठ चवे थो हल त मां गॾिजी हलाए। हे धागे जी शइ आहे, कपा जी शइ आहे, रंग जी शइ आहे, हिते ताकियो ठहंदो आहे, हिते फलाणी शइ ठहंदी आहे। सवाल थो करे काथों आंदी थी? चवंदो जर्मनी मां। केतिरे में आंदी थी? हेतिरनि पैसनि में। हीअ जापान जी शइ आहे, फलाणी शइ आहे। छो त मालिक आहे, मालिक खे सभु का शइ ख़बर आहे। हाणे तव्हां फ़ैसिलो ॿुधायो त पहिरें सैर ऐं पोएं सैर में फ़र्क़ु आहे या न आहे? फ़र्क़ु आहे बा? ॻाल्हाईंदा हलो न, कोन था सम्झो। कहिड़ो फ़र्क़ु आहे? त हू नौकर घुमाई आहे, मैनेजर घुमाई आहे ऐं मुकमिल मालूमात न ॾेई सघियो आहे।
ऐं हूअ मालिक कारखानो घुमायो आहे जंहिंजे घुमाइण में फ़र्क़ु आहे। त हुन ज़रे पुर्ज़े जी ॻाल्हि ॿुधाई आहे, छो त मालिक आहे, वठी पाण आयो आहे। अल्लाह ताला फरमाए थो सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही, बे जी माना चाहे अल्लाह ताला फरमाए थो मां नबी करीम खे सैर करायो, पर जिब्रील खे कोन चयुमि, मीकाईल खे कोन चयुमि, इसराफील खे कोन चयुमि, मलाइकनि खे कोन चयुमि त मुंहिंजे दिलबर खे सैर करायो। रब थो फरमाए सैर कराइण में मां मुस्तफ़ा सां गॾु आहियां। सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही, इहा बे मुसाहिबत जी आहे, माना सोबत जी बे आहे। रब ताला फरमाए थो त महबूब खे सैर ख़ुदि मां पाण करायो आहे। हाणे मूंखे ॿुधाए त इन सैर में हुन सैर में फ़र्क़ु आहे या न आहे? एतिरो फ़र्क़ु आहे जेतिरो हिन ज़मीन ऐं आसमान जे विच ते फ़र्क़ु आहे। अल्लाह ताला पंहिंजे हबीब खे सैर पाण करायो आहे, हर शइ ज़रे पुर्ज़े खां पाण वाक़िफ़ कयो आहे। अदा हाणे हेॾे निहारजा, वठी छाजे लाइ वियो? चओ सैर लाइ। छाजे लाइ? सैर लाइ। फलाणी शइ बि कान ॾेखारियईंसि, फलाणी शइ बि कान ॾेखारियईंसि, फलाणी शइ जो बि इल्मु कोन ॾिनईंसि, फलाणी ख़बर बि कान ॾिनईंसि। हैफ़ मुला तुंहिंजे हाल ते वठी वियो आहे सैर ते, वरी ॾेखारेसि बि कुझु कोन थो। रब्बुल आलमीन फरमाए थो मां पंहिंजे महबूब खे सभु कुझु ॾेखारियो। हबीब पाण फरमाए थो त सभु कुझु त ॾिठुमि, जन्नत ॾिठुमि, दोज़ख ॾिठुमि, जन्नत जा सैर कयमि, अल्लाह पाक जूं नहरूं ॾिठुमि, कारखानो कुदरत जो ॾिठुमि, का शइ मूंखां कान मख़फ़ी थी हत्ता के रायतु रब्बी अज़्ज़ वजल बिअैन रास। मां ॿियो त सभु कुझु ॾिठो, पर पंहिंजो मिठो रब बि अखियुनि सां ॾिसी आयो आहियां। जंहिंखां ख़ुदा जी ज़ात मख़फ़ी नाहे, उनखां ॿी कहिड़ी शइ मख़फ़ी हूंदी? अल्लाह ताला पंहिंजे हबीब खे चवे थो त मां पाण गॾु सैर करायो आहे। अल्लाह ताला जे हबीब जे सैर जी हद ई कान्हे। दुआ कर अल्लाह ताला तव्हां असांखे नबी करीम जी मुहबत नसीब फरमाए छॾे। दोस्तो अज़ीज़ो, टाइम पूरो थी वियो, इंशाअल्लाह वरी हयाती हूंदी त ईंदड़ जुमे ते वरी अॻिते ॻाल्हियूं हलंदियूं। रब्बुल आलमीन तव्हां असांखे सोने नबी करीम जे सैर जे सदके पको नमाज़ी बणाए छॾे। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह। जंहिं सुन्नत न पढ़ी आहे सो सुन्नत पढ़ी वठे।